डायरेक्टर मेहराण यूनिवर्सिटी के अगूणे डिप्टी डायरेक्टर फिनांस खिलाफ कूड़ो चेक ॾियण जो केस दाख़िल। अगूणे डिप्टी डायरेक्टर पारां अदालत में वञण जो फ़ैसिलो। मेहराण यूनिवर्सिटी जामशोरे के अगूणे डिप्टी डायरेक्टर फिनांस वकास अली चन्ना पारां मुबैना तौर 1 करोड़ रुपयनि जो कूड़ो चेक ॾियण ते मेहराण यूनिवर्सिटी स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर गाज़ी खान परिहार के फरियाद ते संदसि खिलाफ हुसैनाबाद थाने ते केस दाख़िल किया वियो आहे। इन सिलसिले में फिरियादी गाज़ी खान परिहार मूजिब मेहराण यूनिवर्सिटी के अगूणे डिप्टी डायरेक्टर फिनांस वकास अली चन्ना पारां 1 करोड़ रुपयनि जो ॾिनल चेक कूड़ो साबित थियण बाद संदसि खिलाफ केस दाख़िल करायो वियो आहे। जॾहिं अगूणे डिप्टी डायरेक्टर फिनांस ऐं मेहराण यूनिवर्सिटी खैरपुर के मौजूदा डायरेक्टर फिनांस वकास अली चन्ना इल्ज़ाम हणंदे चयो त मेहराण यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर असलम उकेली ऐं डायरेक्टर फिनांस मुनीर अहमद शेख संदसि ज़ाती रहायशगाह ते अची हथियारनि के ज़ोर ते खांस चेक ते सही कराई। हुन चयो त जंहिंखां पोइ मामलो एंटी करप्शन में अचण बाद हुन एंटी करप्शन आॾो पंहिंजो बयान पिण रिकॉर्ड करायो आहे। हुन चयो त वाइस चांसलर डॉक्टर असलम उकेली ऐं डायरेक्टर फिनांस मुनीर अहमद शेख मिली भगत करे यूनिवर्सिटी जो ॾेवालो कढी छॾियो आहे, जिन खे हू कंहिं बि सूरत में बख़्श न कंदो। जनत संस खिलाफ दाख़िल केस बाबत हू हाई कोर्ट से रुजू कंदो। अज़ीम बारेजो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जामशोरो।